नाज़िन वुमेन एक्शन फोरम पारां औरतुनि जे आलमी ॾींहं ते रिथियल औरत आज़ादी मार्च जी कामयाबीअ लाइ राब्ता मुहिम जारी आहे। उन सिलसिले में वुमेन एक्शन फोरम जी अॻवान औरतुनि बदीन जो दौरो करे समाजी तंज़ीमुनि सां मुशावरत कई आहे। उन हवाले सां वधीक तफ़सील इमरान अब्बास जी हिन रिपोर्ट में। सॼी दुनिया वांगुरु पाकिस्तान में भी औरतुनि जे आलमी ॾिहाड़े जे मौक़े ते वुमेन एक्शन फोरम जी मरकज़ी सरगर्म अॻवान डॉक्टर हसीन मुसरत ऐं नजमा पवर पारां 8 मार्च ते थींदड़ औरत मार्च जी तयारियुनि जे सिलसिले में बदीन जो दौरो कयो वियो। इन मौक़े ते औरत अॻवान हसीन मुसरत जो चवणु हो त हिते अचण जो मक़सदु हिते जी औरतुनि सां जुड़णु, हिते जेके समाजी सियासी तंज़ीमुनि में अदियूं कमु करे रहियूं आहिनि उन्हनि सां रूबरू मिली उन्हनि जा मसइला मालूम करणु या जेके अहम शयूं हिते जूं आहिनि जेके असांजी औरतूं चाहिनि थियूं त औरत आज़ादी मार्च जे प्लेटफॉर्म तां असां उन्हनि लाइ आवाज़ बुलंद करियूं। असां उन्हनि खे असांजे साथ जी ज़रूरत आहे। गैर सरकारी तंज़ीम LHTP जी ऑफिस में थियल मुशावरती इजलास में एडवोकेट राम कोहली, एडवोकेट सू गोपांग, सनम अब्बासी, खादम टालपुर, इकबाल हैदर, सांवल गोपांग, सीनियर सहाफ़ी हाजी खालिद महमूद गुमन, तनवीर अहमद आरई, इमरान अब्बास ख्वाजा, सांवल खासकेली, शफी जुणेजो समेत सियासी समाजी शोबन सां ताल्लुक़ रखंदड़ मर्द ऐं औरतुनि पिणु शिरकत कई। सेमिनार में शरीक सभिनी मौज़ज़ीन औरतुनि जे हक़नि लाइ 8 मार्च ते हैदराबाद में निकिरंदड़ औरत मार्च में भरपूर शिरकत जो वचन कयो। इमरान अब्बास, SS न्यूज़, बदीन।